अस्सलाम वालेकुम दोस्तों। सिंधी अदब जी दुनिया में भली कार। दोस्तों, सिंधी में एक पहाको आहे, अंधेर नगरी चरबट राजा, टके सेर भाजी टके सेर खाजा। दोस्तों, अचो त मालूम कयूं इन जो पस मंज़र छा आहे ऐं उन जे पोयां कहिड़ी कहाणी आहे। जॾहिं को ज़ालिम या बेअकुल हाकिम थींदो आहे तॾहिं उन जी हुकूमत जो जल्द ई ज़वाल अची वेंदो आहे, या जॾहिं को हाकिम पंहिंजे अवाम खां गाफ़िल ऐं बेपरवाह रहंदो आहे तॾहिं उन जे दौर में ज़ुल्म ऐं मुसीबत हद खां वधीक लंघी वेंदी आहे। अहिड़े वक़्त लाइ ईअं चइबो आहे। दोस्तो, ॻाल्हि कंदा आहिनि त हिकिड़ो गुरु पंहिंजे चेले सां गॾु सैर सफ़र कंदे हिकिड़े ॻोठ में अची पहुतो जंहिंजो नालो अंधेर नगरी हो। गुरुअ पंहिंजे चेले खे खाधे पीते जी शयुनि ख़रीद करण लाइ बाज़ार ॾांहुं मोकिलियो। चेले वञी ॾिठो त मार हिते भाॼी बि टके सेर त खाजा बि टके सेर। हुन छा कयो जो टके में खाजनि जो सेर ख़रीद करे पंहिंजे गुरुअ खे अची चयाईं त गुरू जी हिते ॾाढो मज़ो आहे, हर हिकु शइ टके सेर। ॾिस, मां बि टके में खाजनि जो सेर वठी आयो आहियां, तंहिं करे कुझु वक़्तु हिते रही मौज करणु खपे। छॾियो ॿियनि कमनि खे, अहिड़ा सुख किथे न मिलंदा। गुरु निहायत सियाणो हो, सो खेसि चवणु लॻो त अदा हिन शहर जो नालो ई अंधेर नगरी आहे। हिते रहणु ख़तरे खां ख़ाली न आहे। हूअं बि साधुनि खे हिकु हंधि देरो दमाइणु ठीकु न आहे। चवंदा आहिनि त साधू रमंदो भलो पाणी वहंदो भलो, मगर चेलो चवे त आउं हरगिज़ न हलंदुसि। गुरु घणो ई सम्झायुसि, पर चेलो पंहिंजी ते बीठो। आख़िरकार गुरु लाचार थी हलियो वियो। चेलो उतां जा खाधा माल खाई दुंबो बणिजी वियो। हिकिड़े दफ़े कंहिं ॾुबरे माण्हूअ ते खून जो इल्ज़ाम साबित थियो, तंहिं करे खेसि फांसीअ जी सज़ा मिली हुई। पर इत्तिफ़ाक़ अहिड़ो बणियो जो मुजरिम जी ॻिचीअ खां फांसीअ जो फंदो वेकिरो हो। जंहिं करे राजा हुकुम कयो त को थुल्हो मतारो माण्हू आणियो जंहिंखे हिन जे बजाए फांसीअ ते लटकायो वञे। ॻोल्हा कंदे हलवाई जे दुकान तां चेले खे खाॼा ख़रीद कंदे ॾिठो वियो, जंहिंखे पकिड़े वठी आया। चेले अहिड़ो अंधेर ॾिसी घणो पछतायो ऐं गुरुअ जूं ॻाल्हियूं यादि आयसि। होॾां गुरुअ खे बि इहा ख़बर पइजी वई, सो हिकदमि फांसीअ जे तख़्ते वटि पहुची वियो। गुरु फांसी ॾींदड़ खे चयो त हुन वक़्तु फांसीअ ते चढ़ण जो हक़ु मुंहिंजो आहे, तंहिं करे फांसी मुंहिंजी ॻीची में विझो। सिपाहियुनि पुछियुसि त छो? गुरुअ जवाबु ॾिनो त हीअ घड़ी जंहिंखे फांसी ईंदी सो सिधो जन्नत में वेंदो। किताबनि में पिणु ईअं लिखियलु आहे। सो गुरुअ खां अॻु में चेले खे जन्नत में वञण जो को हक़ु कोन्हे। चेलो गुरुअ जी कहाणी परोड़े वियो, रड़ करे चयाईं त न गुरुजी न, मां ई फांसी खाईंदुसि, छाकाणि त सिपाहियुनि मूंखे ई पकड़ियो आहे, न अव्हांखे। गुरुअ चेले खे घणो सम्झायो त साधुनि खां सवाइ ॿियो को बि जन्नत जो हक़दार थी नथो सघे, पर हिननि जी ॻाल्हि कंहिं बि न ॿुधी। इहा ॻाल्हि राजा खे वञी ॿुधायऊं। जॾहिं राजा इहा ॻाल्हि ॿुधी त जन्नत हथ करण जी हीअ ई असुल घड़ी आहे, तॾहिं चयाईं त बसि मूंखे फांसी ॾियो। आख़िर राजा खे फांसी आई, पर उन अहम ऐं असुल घड़ी सबबि ॿिया बि केतिरा जन्नत जा शौक़ीन उते फांसीअ ते चढ़ंदा विया। जॾहिं गुरुअ ॾिठो त घणा ई पापी नास थी विया आहिनि, तॾहिं चयाईं त हींअर इहा असुल घड़ी ख़तमु थी वई आहे, तंहिं करे वधीक ॿियो को बि फांसीअ ते न चढ़े। पोइ गुरुअ चेले खे चयो त हिन ई वक़्तु हितां निकिरणु घुरिजे। हाणे तो ॾिठो त हिते कहिड़ो न अंधेर लॻो पियो आहे।